नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ईंदालो। कराची दहशतगर्दी टोड़ अदालत बेरिया टाउन हंगामी केसिस में STP जे सरबराह डॉक्टर कादिर मक्सी, SUP जे सरबराह सैयद जलाल महमूद शाह, अवामी तहरीक जो सजाद चांडियो, रियाज चांडियो ऐं ॿियनि अॻवाणनि जी अबूरी ज़मानत में 15 जुलाई ताईं वाद करे छॾी। क़ौम परस्त अॻवाणनि जी अदालत पहुचण ते वकीलनि जो वॾो अंग पिण अदालत में मौजूद हो। उन मौके ते सिंध एक्शन कमेटी जे अॻवाणनि चयो आहे त बेरिया टाउन जे करे असां अदालतुनि जा चकर काटे रहिया आहियूं। अञा ताईं सिंध एक्शन कमेटी जे क़यादत ऐं क़ौम परस्त कारकुननि खिलाफ़ केस दाख़िल कया पिया वञनि। सिंध एक्शन कमेटी सिंधी वसंदनि ते कब्ज़े खिलाफ़ अवामी राब्ता मुहिम जो ॿियो मरहलो शुरू करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। डॉक्टर कादिर मक्सी, जलाल महमूद शाह ऐं ॿियनि क़ौम परस्त अॻवाणनि चयो आहे त 28 जून ते इजलास में अवामी राब्ता मुहिम जो शेड्यूल तय कयो वेंदो। हाणे मीरपुरखास, शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि डिवीज़ननि में अवामी राब्ता मुहिम हलाई वेंदी। कराची खां कश्मीर ताईं लखी माण्हू रस्तनि ते आया त बेरिया टाउन जे मालिक खे लिकण जी जाइ न मिलंदी। हिननि चयो त सिंध में धारनि जी आबादकारी बर्दाश्त न कई वेंदी। हिननि वधीक चयो त जेल भरियो तहरीक शुरू कंदासीं पर पंहिंजे मक़सद तां वापसि कोन थींदासीं जेसीं ताईं बेरिया टाउन समेत मुख़्तलिफ़ मेगा प्रोजेक्ट सिंध जी ज़मीनुनि ते वालार बंद नथा कनि। तहरीक जारी रहंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।